बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। कानून इंसाफ़ प्रोग्राम सां गॾु आऊं आहियां अली नासिर बलोच ऐं आऊं आहियां अली हसन ब्रोही। ब्रोही साहब, इलेक्शन छाकाणि त कुझु वरी नयूं उन जे हवाले सां पेशरफ़ थी आहे। इलेक्शन जे हवाले सां हिकु त सुप्रीम कोर्ट में रिव्यू पिटीशन फाइल थियल हुई इलेक्शन कमीशन जी, जेको पंजाब ऐं KPK जे हवाले सां फ़ैसिलो जी हा, उहा सुप्रीम कोर्ट रिव्यू पिटीशन डिसमिस करे, न सिर्फ़ु रिव्यू पिटीशन डिसमिस करे पर तव्हांखे यादि हूंदो असां डिस्कस बि कयो प्रोग्राम में त हिकिड़ो नओं कानून अमेंडमेंट करे इलेक्शन एक्ट 2017 में ऐं इलेक्शन कमीशन खे इहो पावर ॾिनो वियो हो त तव्हां इलेक्शन जी डेट अनाउंस कंदो। हा, जेको मसइलो सदर साहब ख़त लिखियो पाण डिस्कस कयो, जी हा, हाणे सुप्रीम कोर्ट वरी रिव्यू डिस्कस कंदे रिव्यू खे डिसमिस कंदे वरी इहा ॻाल्हि कई आहे त इलेक्शन कमीशन खे डेट एक्सटेंड करण जो पावर न आहे। वंस डेट जेकॾहिं तय थी वञे, अनाउंस थी वञे त इलेक्शन कमीशन खे पावर न आहे ऐं बल्कि जेकॾहिं हालतूं अहिड़े क़िस्म जूं आहिनि त सुप्रीम कोर्ट खे रुजू कयो वेंदो ऐं सुप्रीम कोर्ट डिसाइड कंदी। हिकु त इहा ॻाल्हि। उन खां अलावा इलेक्शन कमीशन हिकिड़ी इलेक्शन जी बिरोई साहब थी वई आहे उमेद। इलेक्शन कमीशन बि अहिड़ो बयानु ॾिनो आहे, चीफ इलेक्शन कमिश्नर, त थी सघे असां डेट अनाउंस कयूं तमामु जल्द त इलेक्शन कहिड़ी डेट ते थींदी। जेके कॉन्स्टिट्यूंसीज़ वग़ैरह ठहिणियूं आहिनि नई आदमशुमारी मुताबिक़ उन्हनि खे मद्देनज़र रखंदे उन्हनि खे थोरो टाइम ॾींदे ऐं डेट अनाउंस कयूं। टीं ॻाल्हि इहा आहे त सिंध जे हवाले सां इलेक्शन कमीशन ख़त लिखियो आहे चीफ इलेक्शन कमिश्नर केयरटेकर CM सिंध खे त तव्हां जेके ऑफिसर्स असां हिदायतूं अॻु में बि जारी कयूं ऐं उहे ऑफिसर्स सीनियर मुक़ररु न थिया आहिनि ऐं उन्हनि जे बारे में तव्हां तजवीज़ूं असांखे मोकिलियो। हाणे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे वन बाय वन डिस्कस कयो त इलेक्शन खे कीअं थींदे ॾिसो था, केयरटेकर गवर्नमेंट खे कीअं ॾिसो था ऐं सॼी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। महिरबानी, थैंक यू। पहिरीं त ॻाल्हि ॾिसो न, हाणे तव्हां इहो वेदन आहे असांजे मुल्क सां, इहो रिव्यू पिटीशन विधी कॾहिं हुई तव्हां खां पुछां थो। ऐं इलेक्शन एक्ट जेका आहे इलेक्शन खे जेको कानून पास थियो उहो कॾहिं आयो आहे? इलेक्शन जी रिव्यू पिटीशन विधियल हुई मई जी 14 मई जी डेट ऐं ही पास थियो आहे जून में। हाणे जून वारे कानून खे मई वारे रिव्यू में डिसाइड थो कयो वञे। छा कॉन्स्टिट्यूशनली, एथिकली, मोरली इहो सुप्रीम कोर्ट खे जुरिस्डिक्शन आहे, पावर आहे त जेका शइ तव्हां वटि हुन टाइम ते रखी कान्हे भई तव्हां उनखे बि डिस्पोज ऑफ था कयो। जेको आहे जेको हिकिड़ो पोइ कानून इंट्रोड्यूस थियो आहे त हिन बारे में त मां तव्हांखे ॿुधायां थो त हिते बिल्कुलु क्लियर जेको आहे पंहिंजो क्लैश ऑफ इंट्रस्ट न चओ त पर इंसाफ़ सां ऐं मुल्क सां वेदन हले थो पियो ऐं उहो हर को पंहिंजो दौड़ वॼाए पियो। भले पोइ असांजी आला अदलिया हुजे या AC हुजे, इलेक्शन कमीशन हुजे या जंहिंखे जेको मौक़ो मिले थो, को पंहिंजा पावर छॾण जे लाइ राज़ी कोन्हे, बल्कि पावर ॿिए जा बि खसे चवे थो ही मां इस्तेमालु करे सघां थो, तव्हां कोन था करे सघो। हाणे ॾिसो न, अदलिया बि हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, इलेक्शन कमीशन बि कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे। पार्लियामेंट कानूननि अथोराइज़ करे ताक़त ॾे इलेक्शन कमीशन खे, पार्लियामेंट कानूननि अथोराइज़ करे सुप्रीम कोर्ट खे। हू पंहिंजी हद में रहंदा, हू पंहिंजी हद में, इन्हनि जी हद त पार्लियामेंट तइन कंदी आहे न। त हिते जॾहिं पार्लियामेंट तइन करे छॾियो आहे त भई हीउ कमु इलेक्शन कमीशन जो आहे, हीउ कमु तव्हांजो आहे, तव्हांजे आॾो हू शइ आहे बि कोन, वरी बि तव्हां ज़ोरी छिके हुनजे मथां। असां वटि बिरोई साहब ईअं नथो थिए त जेके मामला आहिनि, ताक़त जो जेको तवाज़ुन आहे असां वटि असुलु, उन तरफ़ लाड़ो जंहिं इदारे जो आहे पोइ इख़्तियार वक़्ती तौर ते उन खे ॾिना था वञनि। मसइलन इलेक्शन कमीशन जेकॾहिं ताक़तवर धुरनि सां बीठल आहे त पोइ चइबो त इलेक्शन कमीशन खे पावर आहे डिसाइड करण जो, पर जेकॾहिं इलेक्शन कमीशन खे त शायदि एतिरी ताक़त न हुजे, पर अदलिया जी ॻाल्हि था कयूं, जेकॾहिं अदलिया बि उन्हनि सां बीठी हुजे त ठीकु आहे, अदलिया डिसाइड करे को मसइलो न आहे। पर जेकॾहिं अदलिया कॉन्फ्लिक्ट में आहे, जीअं हींअर सूरत हाल नज़र अचे थी,
त पोइ वरी इहो चइबो त इलेक्शन कमीशन में मतिलबु असां वटि कानून बि जेको आहे न आइन ऐं कानून सां बि इहो थिए थो त वक़्त जे हालतुनि जी नज़ाकत मुताबिक़ उनखे डिसाइड कयो थो वञे अमेंडमेंट आंदी थी वञे। कानून जी लताड़ आहे न, हा कानून जी लताड़ आहे न। ॾिसो कहिड़ी बि कानून अचे पार्लियामेंट जो कमु आहे न। अॼु जेका असांजे ख़िलाफ़ु शइ वञे पई सुभाणे असांजे फेवर में बि हूंदी न, त कानून अहिड़ो ई अचे न। जीअं पहिरीं चवंदा माण्हू बग़ैर इंट्रस्ट जे का शइ हली कान थी सघे, पोइ चवंदा इंट्रस्ट इज़ नॉट गुड, उहो कानून आयो न। सोपारी पहिरीं माण्हू चवंदा सिहत जे लाइ भलो आहे, पोइ चयो सोपारी त माण्हुनि खे कैंसर पई कराए, अची वियो न। त कानून जेको बि ठहे उहो सुप्रीम कोर्ट खे बि पाबंद थो करे त हू पंहिंजे जेको आहे हुन में रहे। त साईं कानून जेका आहे न उहा कानून जी लताड़ आहे। असां सभिनि खे कानून जे अंदरि पैरामीटर्स में रही करे कमु करणु खपे। सुप्रीम कोर्ट खे इंटरप्रिटेशन जो इख़्तियार आहे, हू पंहिंजो करे न, हुनखे कंहिं झलियो आहे। पर इहो नथो चई सघे ॾिसो न तव्हां हाणे कानून पास थी वियो आहे त सुओ मोटो कीअं वठिजे कहिड़े तरीक़े सां उनखे जेको स्टे ॾेई वेही रहिया आहिनि। छा सुप्रीम कोर्ट खे जोगाए थो त तव्हांजे आॾो हिकिड़ो केस आयो आहे तव्हांजे ई जेको इदारे जो आहे तव्हां हुनखे स्टे ॾेई वेही रहिया आहियो, उन ते फ़ैसिलो नथा कयो। पर बिरोही साहिबु एतिरो त सुप्रीम कोर्ट खे तव्हां इख़्तियार ॾींदो न त जेकॾहिं कोई बि कानून आइन सां मुतसादिम आहे, आइन सां टकराव में थो अचे त उहो फ़ैसिलो त वरी बि सुप्रीम कोर्ट खे ई करिणो पवंदो। उहो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जॾहिं कॾहिं जॾहिं हुन वटि अपील अचे न। सुप्रीम कोर्ट छा जे लाइ तकड़ थी करे, हाई कोर्ट्स खे कमु करणु ॾे न। ओरिजिनल जुरिस्डिक्शन जेका आहे कॉन्स्टिट्यूशनल पटिशन जी त हाई कोर्ट्स आहिनि न, सुप्रीम कोर्ट त कान्हे न। सुप्रीम कोर्ट खे बि आहे 183 में, पर इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। 183 इज़ अगेन सुओ मोटो न। मां उहा ॻाल्हि 184(3) में आहे न, 184(3) में ओरिजिनल जुरिस्डिक्शन आहे, ओरिजिनल जुरिस्डिक्शन फॉर सुओ पर मोटो। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त कॉन्स्टिट्यूशनल इन ते बि, छाकाणि त सूबनि जे इहे अहिड़े क़िस्म जा सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला बि आया आहिनि त सूबनि जी ख़ुदमुख़्तियारी खे नज़र में रखंदे हाई कोर्ट्स खे पहिरियों फ़ैसिलो करणु ॾिनो वञे, इवन इन कॉन्स्टिट्यूशन पिटिशन पोइ सुप्रीम कोर्ट। मां इन करे अर्ज़ु थो कयां, पाकिस्तान इज़ अ फेडरेशन, ऐं फेडरेशन में पहिरीं चीफ कोर्ट्स हुयूं, पोइ हाई कोर्ट्स करे छॾियऊं, ठीकु आहे न। हाणे सुप्रीम कोर्ट खे सिर्फ़ु जेका इख़्तियार आहे हिकिड़ी त अपेलेट आहे, ॿी ओरिजिनल जुरिस्डिक्शन 184(3) वारी आहे, ऐं टी तव्हांखे ख़बर आहे। त पॉइंट इहा ई आहे न त मां जेको अर्ज़ु थो कयां उहो ई न। हाणे बिरोही साहिबु ॾिसो, हाणे हिकु त असां वटि इदारनि जो टकराव हूअं ई हले थो पियो। जीअं तव्हां ॻाल्हि कई त हर इदारो चाहे थो त पावर्स मूं वटि हुजनि, ॿिए जा पावर्स मञण जे लाइ बि को इदारो तयारु न आहे, सभु जेके बि कॉन्स्टिट्यूशनल इदारा आहिनि। पर अहिड़ी वरी सूरत में वरी असां वटि हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल बहरान अचे थो केयरटेकर गवर्नमेंट जी सूरत में। हाणे इहो दुनिया में किथे बि न आहे। धका बि हुकूमत हूंदी आहे, उहो कंटिन्यू कंदी आहे, इलेक्शन्स कंदी आहे। वधि में वधि हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करे छॾिजे त इलेक्शन खां 3 महीना अॻु में या जॾहिं इलेक्शन कमीशन शेड्यूल या डेट अनाउंस कंदी, उन खां पोइ गवर्नमेंट जो को इख़्तियार न हूंदो, डे टू डे अफेयर्स हलाईंदा, बाक़ी मामलनि खे ट्रांसफर पोस्टिंग करे न सघंदा, बाक़ी मामलनि खे इलेक्शन कमीशन ॾिसंदी ऐं इलेक्शन कमीशन वॉच कंदी। जेकॾहिं गवर्नमेंट को अहिड़ो क़िस्म जो क़दम खणंदी जंहिंसां फ्री एंड फेयर इलेक्शन, उहो बहितर न रहंदो। वरी असां वटि सॼो हिकिड़ो नओं सेटअप अचे थो, इन ते बि हिकिड़ो क़िस्म जो बहस थियणु खपे। सही, मां इहो अर्ज़ु थो कयां। ॾिसो पहिरीं त ॻाल्हि इहा आहे, दुनिया में तव्हां मूंखे अहिड़ो को माण्हू ॿुधायो जंहिंजो इंट्रस्ट न हुजे। कंहिंजो पॉलिटिकल इंट्रस्ट आहे, कंहिंजो फाइनेंशियल इंट्रस्ट आहे, कंहिंजो फ्रेंड रिलेटिव्स जो इंट्रस्ट आहे, त जेको केयरटेकर में अचे थो हुनजो त को न को इंट्रस्ट त हूंदो आहे न। बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि जेका इलेक्शन कमीशन आहे उहा बाक़ाइदे नोटिफिकेशन कढंदी आहे त हाणे तव्हां ट्रांसफर एंड पोस्टिंग्स बंदि कयो, ऐं तव्हांखे का बि एसेंशियल ट्रांसफर एंड पोस्टिंग करणी आहे त इलेक्शन कमीशन इजाज़त वठी पोइ कजो। हाणे जेको केयरटेकर त अचे थो को बि चीफ मिनिस्टर, उहो कॉन्स्टिट्यूशनली अचे थो न। जेको कॉन्स्टिट्यूशनली अचे थो त तव्हां हुन सां इंटरफेयर छो था कयो, भले इलेक्शन कमीशन हुजे या सुप्रीम कोर्ट हुजे। त तव्हां हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट कई आहे, प्राइम मिनिस्टर तव्हांजो अची वियो, जेका बि तव्हां कई आहे राइट और रॉन्ग, चीफ मिनिस्टर तव्हांजा अची विया। बिरोही साहिब इन ॻाल्हि खे हिते ई कंटिन्यू कंदासीं, ब्रेक जो इशारो मिले थो। नाज़रीन, हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियमि।